कुछ हिंदुस्तानी मुल्क ईरान में नुमाइश जे लाइ हिकु हाथी वठी विया। हुनखे हिकु ऊंदाही कोठीअ में दाख़िल कयो वियो जीअं हुनखे को बि बतीअ खां सवाइ ॾिसी न सघे। 4 शौक़ीन राति जो हाथी ॾिसण आया। उन्हनि खे चयो वियो त ही वक़्तु हाथीअ जे ॾिसण जो न आहे, मगर हुननि तकरार ॿधो त हाथी ज़रूर हिन महिल ॾिसंदासीं। जो घुर्जेव सो वठो, असांखे बती या चिराग जी बि ज़रूरत न आहे। नेठि हिकु अंदरि वियो। हुन जो हथु हाथीअ जी सूंड खे वञी लॻो। हू ॿाहिरि आयो ऐं चवण लॻो त हाथी नलके वांगुरु गोल मखरूत ऐं लंबो आहे। ॿियो वियो त उन जा हथ वरी हाथीअ जे टंगुनि खे लॻा। उहो ॿाहिरि अची चवण लॻो त हाथी हिकु थुल्हे थंभे वांगुरु आहे। टिएं हाथीअ जे कननि खे छुही रायो पेश कयो त हाथी छॼ वांगुरु आहे। चौथे जो हथु उन जे पुठीअ ते लॻो, जंहिं चयो त हाथी तख़्त वांगुरु आहे। जेकॾहिं हुननि जे हथ में का बती हुजे हा त न की ग़लतीअ में पवनि हा ऐं न की मंझंदि इख़्तिलाफ़ राय ज़ाहिर थिए हा। सो दोस्तो, दुनिया वारनि में जेको इख़्तिलाफ़ आहे सो जहालत जी तारीकीअ सबबु आहे। जेकॾहिं हू इल्म जे नूर सां मुनवर थियनि त जेकर न की पाण में लड़नि ऐं न की झगड़ो कनि। वीडियो पसंदि आई हुजे त शेयर ज़रूर कजो।